अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ खबर शामिल कयूं था। नवाब शाह मां अब्दुल सलाम डरे जी नवाब शाह जे निजी शादी आलमी जहिड़ो 4 ॼणा ज़ख़्मी PMU अस्पताल आंदो वियो, जॾहिं त जहिड़े दौरान ज़ख़्मी थींदड़ ऐं वारसनि जो जवाबदार गिरफ़्तार न करण खिलाफ़ ट्रामा सेंटर पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। जॾहिं त ज़ख़्मी थियण वारनि में 18 साला वक़ार अहमद, 18 साला अब्दुल मकीब, 13 साला अली मुर्तज़ा, 33 साला शहज़ाद फारूक शामिल आहिनि। जॾहिं ज़ख़्मियुनि ऐं उन्हनि जे वारसनि मीडिया खे ॿुधायो त कोरट रोड ते वाक़े हामिद अली क्लब में फंक्शन जे तकरीब ख़त्म थियण खां पोइ असां पंहिंजो सामान खणण वियासीं त हामिद अली क्लब जो स्टाफ सन्नी ऐं 20 खां मथे उन्हनि जे स्टाफ जे माण्हुनि दरवाज़ो बंदि करे तशद्दुद कयो ऐं खीसे मां 2 लख रुपया पिण खसे ॿाहिरि कढी दर बंदि करे छॾिया। जंहिंखां पोइ ज़ख़्मियुनि खे वारसनि पहुची PMC अस्पताल खणाए आया, जंहिंखां पोइ असां A सेक्शन थाणी ते वाक़े जी NC दाख़िल कराए छॾी। जॾहिं त ज़ख़्मियुनि पारां हमलो करे तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। चार जेडी न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक खबरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।